नाज़रीन जोही खां असां रिपोर्ट शेयर कई है मुश्ताक अली रोधनानी। रिपोर्ट मूजिब खुर ऐं कातलाने हमले के जवाबदारनि की गिरफ़्तारी के लिए काछे के ॻोठ बाज़ाल खोसो की रहवासी ज़ख़्मी पीरसन औरत मुस्मात ख़ातून पंहिंजे पुट मोहरम खोसो से गॾिजी एहतजाजी मुज़ाहिरो करे तालका अस्पताल के मेन गेट अॻियां धरणो हयो। जी नाज़रीन, इन मौके ते ज़ख़्मी बुढ़ड़ी औरत मीडिया अॻियां दाहींदे इल्ज़ाम हयो है तो गुज़रियल रात देर से 6 खां वधीक हथियारबंद घर में दाख़िल थी घर अंदर बीठल माल छोड़े काढ़ण की कोशिश कई। मुज़ाहिमत ते हथियारबंदन फायरिंग कंदे हथियारन जा मग़ज़ में धक हणी रत में लितपित कंदे मरणीन करे फरार थी विया। बाद में अड़े वाक़े खिलाफ़ ड्रग बाला थाने ते मंजूर भूरल पहलवान अकरम मुनीर इसरार और हाकिम खोसो खिलाफ़ केस दाख़िल करायो है, मगर ड्रग बाला पुलिस फौरन और हमले आवरन के गिरफ्तार करने की बजाय खेन तहफ़ुज़ फराहम करे रही है। हिनन चयो तो जवाबदार बाअसर हुअण करे केस सां हथ खाइण और ॻोठ मां लॾो खणाइण लाइ वधीक नुक़सान पहुचाइण लाइ धमकाए रहा आहिनि। हिनन चयो तो ड्रग बाला पुलिस हमले आवरन खां ॻरी रिश्वत वठी गिरफ्तार करण बजाय खुली छूट ॾेई छॾी आहे, जेके हथियार खणी घुमी रहिया आहिनि, जेके कंहिं बि वक़्तु जानी माली नुक़सान पहुचाए सघनि था। आख़िर हिननि SSP दादू और ॿियनि अख़्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त हथियारनि सां घर में घिड़ी फुर और हमलो कंदड़ जवाबदारनि के गिरफ्तार करे असांखे तहफ़ुज़ फराहम करे इंसाफ़ ॾिनो वञे। ॿिए तरफ़ हमले में बुढ़ड़ी औरत के मथे में धक ख़राब थियण करे नाज़ुक हालत में सेवण अस्पताल रेफर कयो वियो आहे।